असां मौजूद आहियूं डिस्ट्रिक्ट जेकाबाद तालुका ठुल यूसी मुबारकपुर जे ॻोठ पुराणे मुरल में, जिते स्कूल तव्हां ॾिसी रहिया आहियो केतिरे ई अरसे खां जेको आहे ज़बून हालिया जो शिकार आहे। ऐं हिते जेको आहे उस्ताद न हुजण जे करे जेको ॿारनि जी जेका आहे तालीम उहा जेको मुतासिर थी रही आहे। असांजा ॻोठाणा ऐं शागिर्द मौजूदु आहिनि, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जो वधीक छा चवणु। मास्तर मुक़ररु आहे पर अचे कोन थो, हुनखे असां चऊं था हे उन ॾींहुं अचे थो जंहिं ॾींहुं बायोमेट्रिक वारा अचनि था, हिननि जो पाण में कंटेक्ट आहे, उन ॾींहुं अची बसि रिजल्ट बि पंहिंजो खयूं वेंदो आहे। असांखे तकलीफ़ आहे, स्कूल उन हालत में थी वियो आहे, का सहूलियत न रही अथसि, न दरी न दरवाज़ो न बाथरूम न नलको। हाणे असांजा ॿार कंहिं ॿिए ॻोठ में किलो 1.5 मीटर वञनि था, हालात इहे आहिनि कुतनि खां नांगनि भलाइनि खां। असांजी मजबूरी आहे, ख़ुदा कारण असां सरदार साईं खे अर्ज़ु था कयूं त असांखे इहो मास्तर बि मुक़ररु ॾे ऐं असांजे स्कूल जी हालत बि सही करे ॾे, त असां उन जा वॾा अहसानमंद हूंदासीं। असांजूं मजबूरी तव्हां कराइनि थियूं। तंगी आहे, सम्झी वियो। जीअं त असांखे कोई बि सहूलियत कोन्हे, न कुर्सी आहे, न को पखो आहे, न को सोलर आहे, दीवारां भॻियूं पियूं आहिनि, वॉशरूम कोन्हे, मुसलसल असां वटि मास्तर बि कोन्हे। असां बड़ाई महिरबानी करे इहो ई अर्ज़ु कंदासीं, असांखे मुसलसल माना ज़िम्मेवार मास्तर खपे, जेके असांजा सभई ॿार जेके ॿिए हंधि पढ़ी रहिया आहिनि। असांखे इहो ई हिकिड़ो अर्ज़ु आहे साईं खे, महिरबानी करे असांखे मुसलसल मास्तर गिरी। असांखे स्कूल में काई बि सहूलियत न आहे, न किताब आहिनि, न को बुक आहे, न का सहूलियत आहे। असां पंहिंजी मजबूरी को पंहिंजा बच्चा ॿिए हंधि मोकिलियो, असांजी दिलि चवंदी असां बच्चा ॿिए हंधि पढ़ायूं। जे पंहिंजे ॻोठ में असांखे सहूलियत मिले त असां ख़ुशि नसीब आहियूं। इहा ई असांजी इंतिज़ा आहे। महिरबानी करे उस्ताद साहिब महिरबानी। बिल्डिंग भी टुटी वही पासे में, तवजा को करे कोन थो, बेंचा भी कोन, दीवार टुटी पे ने। एक उस्ताद ॾे गुज़ारिश कयूं था, वो अचे थो हा हा करे थो, तवजा कनि, छोकिरा बेरोज़गार थियनि, पढ़नि ई कोन था। हर को पंहिंजो माने हा हा करे हले थो वञे, को तके ई कंदो स्कूल ॾे। हिनखे 2-3 साल गुज़री विया आहिनि। बराए महिरबानी उस्ताद खे चओ त पंहिंजा वञी बचड़ा तालीम ॾी वञी पढ़ाए। अब स्कूल जी ख़िदमत बि हुजे, बेंचा बि कोन्हनि ॿारनि जे लाइ बि, फंड बि चवनि था उस्ताद आयो आहे हिते, चवंदा न आयो आहे। इहा बि गुज़ारिश करे जेको स्कूल जो सामान वग़ैरह आहे इहो बि तव्हां प्लेटनि जा पखनि जो सिस्टम बि लॻाए वञे, ॿार उस में सड़नि था। वॉशरूम न आहिनि, न कुर्सियूं आहिनि, न पखा आहिनि, उस्ताद नथो अचे। असांजे महिरबानी करे उस्ताद ॿियो मोकिलियो, सम्झी हिते उस्ताद नथो अचे। असां पढ़ण लाइ परेशान, वेहण लाइ कुझु न आहे, न उस्ताद अचनि था, न छा। असां पढ़ण लाइ परेशान आहियूं। उस्ताद महिरबानी करे उस्ताद असांखे मोकिलियो। सरदार शाह असांखे न उस्ताद खपे, असां पढ़णु चाहियूं था। सरदार शाह असांखे स्कूल खपे थो, असां पढ़णु चाहियूं था। ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जे राशन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो इहो ई चवणो हुयो त असांजो स्कूल जेको आहे त उहो मां बोर्ड खां वठी ज़बून हालिया जो शिकार आहे। ऐं हिते जेको उस्ताद मुक़ररु आहे उहो रेगुलर उस्ताद न आहे। असांजा ॿार जेके आहिनि 50 खां मथे ॿारनि जी स्कूल में सरासरी आहे, जेके ॿिए हंधि 2 किलोमीटर 4 किलोमीटर परे वञी करे तालीम पिराए रहिया आहिनि। असांजे स्कूल में रेगुलर उस्ताद मुक़ररु कयो वञे। स्कूल में जेको सहूलियत जे हवाले सां काई बि फैसिलिटीज़ न आहे। असांजे स्कूल खे चौधीवारी ॾिनी वञे, डेस्कूं ॾिनियूं वञनि ऐं पखनि जी ऐं प्लेट जी शदीद ज़रूरत आहे। कैमरामैन ज़ाहिद मर सां गॾु कोशर डिजिटल नदीम भुट्टो।